सिंध जे तालीम खाते गर्मियुनि जी वेकेशन में वाध करे छॾी। सूबे जे समूरनि स्कूलनि जूं मोकलूं 14 अगस्त ताईं वधाए वयूं। नोटिफिकेशन जारी तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह चयो आहे त गर्मी ऐं इम्कानी बरसातुनि खे नज़र में रखंदे वेकेशन में वाध कई वई आहे। 14 अगस्त जे हवाले सां सरगर्मियुनि खे जारी रखियो वेंदो। सरकारी ऐं ख़ानगी स्कूल आज़ादी जे जश्न बाबति प्रोग्राम कंदा। मोकलुनि खां पोइ सिंध में नओं तालीमी साल 15 अगस्त खां शुरू थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी क्रिश्चियन मैरिज तरमीमी एक्ट 2024 ते सही करे छॾी। तरमीमी एक्ट तहत पाकिस्तान अंदर मसीही बिरादरी में शादी जी उमिरि 18 साल मुक़ररु कई वई। सदर चवण आहे त पाकिस्तान में मसीही बिरादरी जा हक़ बि ओतिरा ई आहिनि जेतिरा असांखे मिलियल आहिनि। हुकूमत खे नौकरियुनि में अक़लियतुनि जी कोटा वधाइण बाबति चवंदुसि। पुलिस समेत ॿियनि खातनि में अक़लियतुनि जे लाइ कोटा वधाइणु घुरिजे। मसइला हर हंधि हूंदा आहिनि, उन्हनि जे हल जे लाइ गॾिजी किरदारु अदा करणो पवंदो। पीपुल्स पार्टी बि मख़सूस सीटुनि जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। पीपी तरफ़ां फारूक एच नाइक सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त में मख़सूस सीटुनि जो 12 जुलाई जो फ़ैसिलो वापसि वठण जे सदा दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त तहरीक इंसाफ़ खे घुरड़ बिना सीटूं ॾिनियूं वयूं। फ़ैसिले ते नज़रसानी कई वञे। पीपल्स पार्टी GHQ आॾो एहतजाज जे सॾ वारे एतराफ़ ते PTI बानी खां मुआफ़ी जो मुतालबो करे वरितो। सेनेटर शीर रहमान जो चवणु आहे त PTI बानी नेठि मञी वरितो त हुन GHQ आॾो एहतजाज जो सॾु ॾिनो हो। ही ॾोह जो एतराफ़ नाहे त ॿियो छा आहे। हू लगातार पुरतशद्दुद एहतजाज जो ज़िम्मेवार इदारनि ऐं हुकूमत खे क़रार ॾिए पियो। ख़ुर्शीद शाह मुल्की हालतुनि ऐं आलमी लाॻापनि खे ख़राब करणु PTI जी सोचियल सम्झियल साज़िश करार ॾींदे चयो आहे त PTI खे नाकारी सियासत ख़तमु करे आकारी सियासत खे हथी वठाइणु घुरिजे। मुल्की तरक़ीअ में ऐं ख़ुशहालीअ जे लाइ सियासी जमायतुनि में हमआहंगी ज़रूरी आहे। वफ़ाक़ी हुकूमत सियासी जमायत ते पाबंदी बाबति मामिलो काबीना में आणींदी। हर जमायत खे सियासत करण जो हक़ आहे। सियासत में हर शइ जाइज़ हुजण वारो तासुर ग़लति आहे। सियासत ऐं दहशतगर्दी में वॾो फ़र्क़ु आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो ख़ानगी TV सां ॻाल्हियूं। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त GHQ ॿाहिरां पुरअमन एहतजाज जो सॾु ॾिनो वियो हो। माण्हू अंदरि कीअं विया। जॾहिं बनो जेल वारो वाक़ियो थियो त उन वक़्तु KP में PTI जी हुकूमत हुई। APS सानहो थियो त उन वक़्तु बि KP में PTI जी हुकूमत हुई। अमनो अमा जो क़याम हुकूमत जी अहम ज़िम्मेवारी हूंदी आहे। पीपुल्स पार्टी कंहिं सूबे में गवर्नर राज खे सपोर्ट न कंदी। हिन वक़्तु मफ़रूज़नि ते ॻाल्हि थी रही आहे। हर शइ जो तरीक़ेकार हूंदो आहे। PTI पार्लियामेंट जे ॿाहिरां बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती। बुख हड़ताली कैंपुनि जो दाइरो मुल्क जे कुन कोशिश ताईं वधायो वेंदो। हुकूमत जे क़दमनि सां मुल्क में ॾफेड़ पैदा थी रहियो आहे। PTI अॻवान बैरिस्टर गोहर अयूब, उमर अयूब, शिबली फराज़ ऐं असद कैसर जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त साणनि जेके ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि हू उन्हनि ते ख़दशे जो इज़हार कनि पिया। उन्हनि जे एहतजाज जो मक़सदु नाइंसाफ़ी खे ख़तमु करणु ऐं PTI बानी खे आज़ादी ॾियारणु आहे। तहरीक ॾफेड़ जे बानी 9 मई जे वाक़िअनि में सहूलतकारी ऐं मनसूबाबंदी वारे ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। PTI जी सियासत सदाई शरपसंदी जे ज़रिए रियासत खे नुक़सान पहुचाइण जी चौधारे घुमंदी रही आहे। तहरीक इंसाफ़ हमेशह लाशनि ते सियासत कई। सिध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो बयान संदसि चवणु आहे त 9 मई ते 200 खां वधीक फ़ौजी ठिकाणनि ऐं GHQ ते हमला कया विया। कोर कमांडर हाउस जे ॿाहिरां PTI बानी जे ख़ानदान जा माण्हू मौजूदु हुआ जेके हमलनि जूं हिदायतूं ॾींदा रहिया। ज़मान पाक दहशतगर्दनि जो तरबियती हेडक्वार्टर बणियल रहियो। हुननि हर इहो कमु कयो जेको मुल्क दुश्मन बि न करे सघियो हो। आख़िरकार 9 मई जे मास्टर माइंड मनसूबाबंदीअ जो एतराफ़ करे वरितो। PTI पार्टी न पर ॾफेड़ी टोलो आहे। ॾफेड़ी टोले जो मक़सदु रुगो शिरपसंदी जे ज़रियनि सां रियासत खे नुक़सानु पहुचाइणु आहे। इहो कहिड़ो पुरअमन एहतजाज हो जंहिंमें 200 खां वधीक फ़ौजी ठिकाणनि ते हमिलो कयो वियो। एयरफोर्स जे जहाज़नि खे बाहि ॾिनी पई। शहीदनि जे यादगार जी तौहीन कई वई। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी PTI बानी ते छिती तनक़ीद। अमेरिका अफ़गानिस्तान मां वेंदे असांजे लाइ दहशतगर्दी छॾे वियो। अफ़गानिस्तान में अमेरिकी सहूलतकार मौजूदु आहिनि। पाकिस्तान मुस्तहकिम नथो थी सघे। अफ़गानिस्तान जी तरफ़ां सरहद ते के बि सिक्योरिटी इंतज़ाम न आहिनि। एक्स सर्विसमैन सोसाइटी जे सदर रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अब्दुल क़यूम जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त अज़म इस्तेहकाम ख़िलाफ़ सूबाई असम्बली जो ठहराव अफ़सोसनाक आहे। बनो वाक़े ते शरपसंदनि बेबुनियाद प्रोपेगेंडा कई। सियासतदाननि खे गॾिजी पाकिस्तान जे लाइ सोचणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुल्की एक्सपोर्ट खे सालियानो $60 अरब ताईं पहुचाइण जो हदफ़ ॾेई छॾियो।
वज़ीर आज़म की सदारत हेठि क़ौमी तरक्की बरामदात बोर्ड जो इजलास। वज़ीर आज़म जो चवणु आहे त वापार वारी वज़ारत ऐं लाॻापियल इदारनि खे 3 सालनि में एक्सपोर्ट जे $60 अरब जे हदफ़ जे लाइ अमली क़दम खणणु घुरिजनि। गुज़िरियल माली साल मुल्की एक्सपोर्ट $3 अरब खां वधीक रही। पाकिस्तान जी तरक्की जे लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। FBR तरफ़ां एक्सपोर्टर्स जे प्रिफरेंस में कंहिं क़िस्म जो तातुल क़बूल न कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां तुर्कमानिस्तान जे परॾेही वज़ीर जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं इलाक़ाई सूरत हाल ते ॻाल्हियूं। ॿिन्ही मुल्कनि पारां मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन जारी रखण जो अज़म। ऐवान सदर में सदर आसिफ अली ज़रदारी सां तुर्कमानिस्तान जे परॾेही वज़ीर राशिद मीरयादोव मुलाक़ात कई। ॿिन्ही ॿाहिरि मुल्कनि खे मिलाइण लाइ मोटरवेज़ ऐं रेलवे लाइन जी तामीर ते बि ग़ौर विचार। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त तुर्कमानिस्तान गवादड़ बंदरगाह मां फ़ाइदो वठे। तुर्कमानिस्तान जा शागिर्द पाकिस्तान मां तालीम हासिल करे सघनि था। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जी सदारत हेठि एक्साइज़ खाते जे ऑफिसर्स जो इजलास। सॼे सूबे में मुनशियात ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग। शर्जील इनाम अहमद चयो आहे त मुनशियात फ़रोश मुआशरे जे लाइ नासूर आहिनि, खेनि मुआफ़ न कयो वेंदो। शहरनि तोड़े बहिराड़ियुनि में मुनशियात जी सप्लाई ऐं इस्तेमाल में वाध थी रही आहे। मुनशियात ख़िलाफ़ नंढनि वॾनि शहरनि में असराइतियूं कार्रवायूं कयूं वञनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां तवन्नाई ऐं रिथाबंदी वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते 5 लख घरनि में सोलर सिस्टम ॾियण वारे मंसूबे ते ग़ौर। वॾे वज़ीर तवन्नाई वारे वज़ीर खे जल्द सोलर पैनल विराइण वारो मंसूबो मंज़ूरीअ लाइ मोकिलण जी हिदायत करे छॾी। हिन साल 1812 जारी स्कीमूं मुकमल थियण घुरिजनि। वॾे वज़ीर जे नासिर शाह खे हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी चाहे थो त जल्द खां जल्द 2 लख सोलर पैनल्स विराया वञनि। 5 बिलियन रुपया सोलर एनर्जी लाइ हिन साल मुख़्तस कया आहिनि। नासिर हुसैन शाह चवे थो त अंगनि अखरनि मूजिबि सिंध में 5 लख घर बिजली जे निज़ाम में शामिल न आहिनि। जारी स्कीमुनि जी इंस्पेक्शन रिपोर्ट बि वॾे वज़ीर सां शेयर कई वेंदी। सिंध हुकूमत मलीर जे मेमण ॻोठ खां टावर ताईं पीपल्स बस सर्विस जो नओं रूट शुरू करे छॾियो। कराची जे डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद, सिंध जे वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सलीम बलोच, MPA राजा रज़ाक, साजिद जोखियो रूट जो इफ़्तिताह कयो। डिप्टी मेयर जो चवणु आहे त मेमण ॻोठ खां टावर ताईं पीपल्स बस जी शुरूआति मलीर जे अवाम जे लाइ सूबाई हुकूमत जो तोहफ़ो आहे। मलीर जे ॿियनि इलाइक़नि में बि पीपल्स बस शुरू कई वेंदी। मलीर जे अवाम पीपल्स पार्टी खे वॾी अक्सरियत सां कामयाबु कयो हो। सहूलतूं ॾियणु असांजी ज़िम्मेवारी आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण जी 31 जुलाई ताईं मोकल ते रवानो। एडिशनल IG मुज़फ़र अली शेख वक़्ती IG तौर ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। संदसि चवणु आहे त पंहिंजा नवाज़ी ऐं इख्तियारनि जे ग़लति इस्तेमाल वारे कल्चर खे ख़तमु करणु ज़रूरी आहे। नेशनल एक्शन प्लान ऐं ॿियनि हुकमनि ते बिना कंहिं वक़्फ़े जे अमल जारी रहंदो। चौमासी बरसात जो नओं सिस्टम मुल्क में दाख़िल थी वियो। ईंदड़ 24 कलाकनि दौरान सिंध, KP ऐं आज़ाद कश्मीर में तूफ़ानी बरसातुनि जो इम्कान। PDA में तूफ़ानी बरसातुनि जे नतीजे में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शहरी ऐं दरियाई ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि जो सिलसिलो 27 जुलाई ताईं जारी रहंदो। कराची समेत सामुंडी पट्टी वारनि इलाइक़नि तोड़े हैदराबाद, मीरपुरख़ास में बरसात पइजी सघे थी। एमरजेंसी रिस्पॉन्स टीमूं वसीलनि जी दस्तयाबीअ खे यक़ीनी बणाइनि। मखली में मामूली ॻाल्हि त छेड़े दौरान ज़ख़्मी थियल हिकु वधीक नौजवान ज़िंदगी जी जंग हाराए वियो। मार्जी वेलनि जो अंग 2 थी वियो। ज़ख़्मी फिदा हुसैन ख़ुश्क कराची जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो। झेड़े दौरान मार्जी वेल पुलिस एहलकार गुलबाज़ ख़ुश्क जी पुलिस जी मौजूदगी में जनाज़े नमाज़ पढ़ाई वई। हयाती विञाईंदड़ फिदा हुसैन ख़ुश्क जे ज़ख़्मी भाउ ज़िया ख़ुश्क जी हालत बिगड़ती जोगी। हिंदू पंचायत पारां क़ैदी चेतन दास खे तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम। सखर सेंट्रल जेल में पुरस्कार नमूने फौत थी वियल क़ैदी चेतन दास जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। 3 ॾींहं अॻु पनवाखल वासी चेतन दास खे गिरफ़्तार कयो वियो हो। पुलिस वहशियाणो तशद्दुद करे खेसि मारियो आहे। चेतन जो जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूदु आहिनि। हिंदू पंचायत IG सिंध खां नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर करे छॾी। दहरकी टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन ते तशद्दुद। अणॼातल जवाबदारनि दुकान ते वेठल वाइस चेयरमैन राजकुमार मथां लठियुनि जो वसकारो लाइ ॾिनो। वाक़े जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त जवाबदार वाइस चेयरमैन राजकुमार खे तशद्दुद जो निशानो बणाए रहिया आहिनि।
IBA टेस्ट पास उम्मीदवारनि जो कराची प्रेस क्लब वटि धरणो जारी। वज़ीर आला हाउस ॾांहुं रिथियल लॉन्ग मार्च मुलतवी। उस्ताद अॻवाड़नि जो चवणु आहे त ख़ातिरी बाद वज़ीर आला हाउस ॾांहुं लॉन्ग मार्च खे मुलतवी कयो आहे। सुभाणे चीफ सेक्रेटरी जी टीम सां ॻाल्हियूं थींदियूं। मुतालबनि जे मंझता लाइ राति प्रेस क्लब आॾो रहंदासीं। लाड़काने में ज़हरीलो खाधो खाइण सबबि हिक ई कुटुंब जा 14 घर भाती बेहोश। बहारपुर पाड़े में पली खाइण जे नतीजे में बेहोश थी वियल 14 भाती तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल। हालत ख़तरे खां ॿाहिरि क़रार। पाक नेवी कंबाइंड टास्क फोर्स 150 जे कमान 13हों भेरो संभाले वरितो। पाक नेवी जो कमोडोर आसम सुहेल मलिक कंबाइंड टास्क फोर्स 150 जो नओं कमांडर मुक़रर। ISPR मूजिबि इन खां पहिरीं इहा कमान कैनेडियन नेवी वटि हुई। समुंड में गैर क़ानूनी सरगर्मियुनि जे मुक़ाबले लाइ मेरीटाइम सिक्योरिटी खे हथी ॾियणी आहे। चीन जी टियाकड़ी हमास ऐं अल फतह समेत 14 फ़लस्तीनी ग्रुपनि विच में ॻाल्हियूं कामयाब। समूरनि धड़नि तरफ़ां पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़त्म करे इतिहाद ऐं इत्तिफ़ाक़ खे मज़बूत करण जो अज़म। आलमी ख़बरूं इदारे मूजिबि चीन जी टियाकड़ी में फ़लस्तीनी जे 14 धड़नि विच में ॻाल्हियूं 21 खां 23 जुलाई ताईं जारी रहियूं। डोनाल्ड ट्रंप ते क़ातिलाने हमले में नाकामी जो इतराफ़। सीक्रेट सर्विस जी डायरेक्टर इस्तीफ़ा ॾेई छॾी। किम्बरली शेटल कांग्रेस जे कमेटी आॾो पेश। डोनाल्ड ट्रंप ते क़ातिलाने हमले में सिक्योरिटी नाकामी जो इतराफ़। किम्बरली चवे थी त सीक्रेट सर्विस एजेंसी डोनाल्ड ट्रंप खे तहफ़्फ़ुज़ ॾियण वारे पंहिंजे मिशन में नाकाम थी आहे। ऐं बांग्लादेश में सरकारी नौकरियुनि में कोटा सिस्टम ख़िलाफ़ एहतजाज जारी। वज़ीर आज़म हसीना वाजिद मुल्क में लागू कर्फ्यू हटाइण खां इनकार करे छॾियो। ढाका में वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे चयाईं त शहरियुनि जी जान माल जी हिफ़ाज़त लाइ कर्फ्यू लॻाइणो पियो। हालतूं बहितर थियण ते हटायो वेंदो। मुज़ाहिरीन मुतालबनि जी मंशता लाइ हुकूमत खे 2 ॾींहनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो। गिरफ़्तार थियलनि जी आज़ादी, इंटरनेट ऐं यूनिवर्सिटियूं खोलण समेत वज़ीर आज़म हसीना वाजिद खां मुआफ़ी जो बि मुतालबो।